ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا نورنا ونور ومحبوبنا ومعصومنا ومولانا ومرجانا وملاذنا وقرة عيوننا ووسيلتنا إلى الله محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كتابه القديم وكتابه العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير صدق الله مولانا العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم تسليما. بندے پروردگار امت احمد نبی صلی اللہ علیہ وسلم. دوست
गुजारे चार यारम बाबा औलाद अली मज़हब हनफियत मिल्लत हज़रत खलील ज़ेर पाए गौसे आज़म खाक पाए हर वली आपे मिस्ल महबूब हक खल्की खुदा जहला खलका खातिम सदन नो मनका बलगल औलाद कमाली नूरी हुजरोही निशान आया करो चमको जहां चमक्या जमीनो आसमां कसफत जाद जमाली आनूर आका दरअसल नूरी सदन सारो नस्ल सीरत सूरत बेमिस्ल हसनत जमीअ ख़िसाली इदरीस जो गुलाम पढ़ो सलातो सलाम इज़रत सुबह शाम सल्लो अलैहि वालिही सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान दोस्तों, प्यारा भाई, अल्लाह जल्ल शानहू अज़ बुरहानहू की खास मेहरबानी करम नवाजिया इन अज़ीम शान रूहानी पुरानी इज्तिमा में हाज़िरी नसीब करे, पंहिंजन कामिलन सालिहन वलियन जे रियासत सां मुशर्रफ बनायो। अल्लाह जी ज़ात खां दिली दुआ है त मूं गुनहगार खे अवां सभिनी खे सदन फैज़ जूं छोलियूं नसीब फरमाए। मुख़्तलिफ़ ज़बाननि वारा महफ़िल में मौजूद आहिनि। हर माण्हू चाहे थो त मुंहिंजी ज़बान सां बयान थिए। मूं गुनहगार खे पंहिंजी थोरी सम्झ ऐं अक़ुल आर जेकी ज़हन में आयो इंशाअल्लाह अर्ज़ कंदुसि। जेकॾहिं को हिसो तक़रीर जो उर्दूअ में थी वियो त अल्हम्दुलिल्लाह, जे सिंधीअ में हलियो त अल्हम्दुलिल्लाह। छो त सभई अल्लाह ताला जे मुहबत वारा, सोहणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क वारा ऐं अल्लाह जे कामिलन वलियन सां अक़ीदत रखण वारा महफ़िल में मौजूद आहियो। अवां जी ख़ुसूसी दुआउनि जी ज़रूरत आहे। अवां दुआ फरमायो त अल्लाह ताला मूं नाअहल नाकारे खे मुंहिंजे कामिल मुर्शिद जे तरीक़े आलिया ते ख़िदमत करण नसीब फरमाए। संदन फैज़ मां मूंखे मुंहिंजे औलाद खे दाइमन महज़ूज़ रखे, मुस्तफ़ीज़ थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आयत करीम जेका मूं अवां जे साम्हूं पढ़ी आहे, उन जी तमहीद
गाल सहन में विहारण बुनियादी गालियों थोड़ी अर्ज करी पोइ आयत की तिलावत सां गॾु तर्जुमो कबो ऐं कुझु ॻाल्हियूं वारी ख़िदमत में अर्ज कबियूं। मोहब्बत ऐं प्यार सां एॾी वॾी जमायत आयो, खुली दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असां सभिनी जो अव्हां जो ईमान त असां तव्हांखे भल पूरी काइनात खे वजूद ॾियण वारो हिकु अल्लाह, इहो आहे ईमान। हथ मथे खणी जवाब ॾियो। पोइ जेके असांखे हरू भरू मुशरिक चवंदा आहिनि, पीर परस्त, थुल्हो लक़ब विद्यार्थी, उन्हनि खे त तव्हां पोइ हटाए छॾियो। तव्हां सभिनी जो असांजो ईमान आहे त अल्लाह असांजो हिकु आहे। वरी आवाज़ सां चओ अल्लाह असांजो हिकु आहे। न कंहिंखे ॼणियोसीं, न कंहिं मां ॼाओ आहे, न उनजो को मट आहे, न मिट आहे, न सानी आहे, न शरीक आहे। ऐं इहो ई सबक़ आहे जेको असांजे सिंध जी कामिल वली हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह बि ॾिनो। छा फरमाए? साईं फरमाए थो तो अल्लाह है टिड़ो जो जहिड़ी शइ जिते मुनासिब अचे उते उहा कजो। सुभान अल्लाह जी जाइ सुभान अल्लाह, आमीन जे लफ़्ज़ ते आमीन, जे वरी अल्हम्दुलिल्लाह चऊं पिए त अल्हम्दुलिल्लाह, सोचे सम्झी जवाब ॾींदो त इंशाअल्लाह बहितर थींदो। अल्लाह जे वलीअ जो सबक़ में आयो चओ तो अल्लाह जहिड़ो दीवार मसख लिखो लिखो अखर इहो ई मन में। मुंहिंजे कामिलनि मुर्शिदनि जो तरीक़ो बि हो आहे त अवां अल्लाह जो ज़िक्र घणो कयो, ज़िक्र में महव रहो। ज़िक्र रुॻी चंद मिंट ज़ुबान सां न, या घड़ी खन कंध हेठि करे वेहण सां न, पर हर हाल में जंहिं बि हाल में हुजो, तव्हांखे वुज़ू हुजे न हुजे, पंहिंजे मालिक मिठे जो दिलि में ज़िक्र कयो। अव्हांजे दिलि मां अल्लाह 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 जो आवाज़ निकिरंदो आहे। सुभान अल्लाह। थोरा था चओ, कुझु चओ खणी। त असां तव्हां सभिनी खे रब्बुल आलमीन महिरबानी करे इहो अक़ीदो नसीब फरमायो आहे। असां अल्लाह खे हिकु चऊं था, हिकु मञूं था। जीअं अल्लाह जे ज़ात ते असांजो ईमान आहे, तीअं अल्लाह जे सिफ़ात ते बि ईमान आहे। सम्झंदा जो आस्ते आस्ते सिफ़ात ते ईमान तव्हां असां हिकु नंढी दुआ ईमान जी पढ़ंदा आहियूं, जंहिंखे ईमान मुजमल सॼो वेंदो आहे। उन में छा अल्फाज़ हूंदा आहिनि? आमनतु बिल्लाह कमा हुवा बिअस्माइही व सिफ़ातिही। मूं अल्लाह ते ईमान आंदो आहे जो पंहिंजे प्यारनि नालनि सां सिफ़तुनि सां मौसूफ़ आहे। ज़ात ते बि ईमान आहे, अल्लाह जी सिफ़तुनि ते सिफ़ात ते बि। वॾी आवाज़ सां हाणे के दोस्त अखियूं मूटे वेठा आहिनि, वरी छा चवंदा त बाबा असीं दिलि सां था ॿुधूं। पोइ जेके भला अखियूं खोले वेठा होसीं बेदिलीअ सां ॿुधो छा? जे दिलि सां ॿुधण अखियुनि ॿूटण में आहे त पोइ सभई अखियूं ॿूटे वेही रहो। जे न त तवजो ॾेई खोले अखियूं वेहो
ज़हन खे हाज़िर करे ॿुधो। अल्हम्दुलिल्लाह अॼु टाइम कुझु वसी मिली वियो आहे 12 बजे ताईं। मां त कोशिश पई की त 11:30 तव्हां खां माफ़ी वठां, पर असांजे नौजवान मुफ्ती अब्दुल रहीम साहब नए डेरे वारे फरमायो त हिनखे 12 बजे ताईं अल्हम्दुलिल्लाह मुर्शिदनि करीमनि जो मुक़र्रब आहे, प्यारो आहे, असांखे बि शफ़ीक महिरबान आहे, हुनजो हुकुम अदा थींदो। बेशर्ते कि तव्हां अखियूं खोले ॿुधंदव, अखियूं बंदि करे दिलि सां ॿुधण जी माफ़ी ॾींदव। अखियूं खुलियल हुजनि, अखियूं कहार ॾे दिलि यार ॾे। अल्लाह जी ज़ात जे सिफ़तुनि ते ईमान, मतलब छा? अल्लाह ताला समीर आहे, अल्लाह ताला बसीर आहे, अल्लाह ताला रोज़ी ॾींदड़ आहे, अल्लाह ताला ज़िंदह कंदड़ आहे, अल्लाह ताला मारींदड़ आहे। जेकी बि अल्लाह ताला जूं सिफ़तूं आहिनि इन्हनि सभिनी ते बि असांजो ईमान आहे न? वॾे आवाज़ सां चओ हा या न। असां अव्हांखे अल्लाह ताला ईमान नसीब फरमायो आहे। असांजो अल्लाह जी ज़ात ते बि ईमान आहे, अल्लाह जे सिफ़ात ते बि ईमान आहे। सिफ़तुनि खे न मञण जे करे बि माण्हू गुमराह थी वेंदो, ज़ात खे न मञण जे करे बि गुमराह थी वेंदो। ऐं अल्लाह क़ुरान करीम में पंहिंजे सिफ़तुनि मां कन सिफ़तुनि खे पंहिंजे बानहनि जे लाइ बि बयानु फरमायो आहे। 2 महीना अॻु में महबूब करीम अलैहिस्सलाम जे दरबार जी हाज़िरी हुई। अल मदीनतुल मुनव्वरा खां मोटंदे जिद्दे शरीफ़ में आयासीं, हिकिड़े दोस्त जी दावत ईमानीअ जी। उते जो ॿुधो कल बानहन अल्लाह जे, उहे वरी 5-8 ॼणा ॾाढा चोला बोला सोना पाए ॻाढ़ा रुमाल मथे खे ॿधी आया त भई मौली साहब सां ॻाल्हाईंदासीं, मौली साहब सां ॻाल्हाईंदासीं। चवंदा छो मूंखे ॻाल्हाईंदा, मूं कहिड़ो ॾोहो कयो मां? मौली साहब सां ॻाल्हाईंदासीं। बिस्मिल्लाह वेठा कचहरी करे क्यों साईं मौली साहब मुल्क में शिरक वधी वियो आहे। मूं चयो महाराजा शिरक जी तारीफ़ कयो त शिरक शइ कहिड़ी आहे? शिरक आहे पोइ उहा हिकिड़ी शइ मुक़ररु कयो, हिकिड़ी शइ मुतअय्यन हूंदी, पोइ जंहिंमें उहा शइ ॾिसबी हुनखे चइबो त तूं मुशरिक आहीं, तूं शिरक थो करीं, तूं ख़राब आहीं। अल्लाह जूं सिफ़तूं ॿियनि बाननि में मञियूं छो वञनि? मूं चयो शिरक कीअं? अल्लाह पाण क़ुरान करीम में पंहिंजूं सिफ़तूं पंहिंजे बाननि लाइ बयानु कयूं। चंद क़ुरान पाक जी आयतुनि जा हवाला। हिकु जॻह ते अल्लाह छा फरमायो? अल्लाह ताला फरमाए थो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह जी सिफ़त समीर, अल्लाह जी सिफ़त बसीर। वरी पाण रब्बुल आलमीन क़ुरान करीम में पाण इरशाद फरमायो आहे हल अता अलल इंसान हीनुम मिन अद्दहर लम यकुन शैअन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअन बसीरा। इंसान खे असां समीर बसीर बनायो, पंहिंजे लाभा में समीर बसीर, इंसान लाभा दाई समीर बसीर। हिकु जहां ते छा फरमायो? इन्नल्लाह बिन्नास लरऊफुर रहीम। अल्लाह यकीनन माण्हुनि सां बाज़ारो मेहरबान रऊफ रहीम आदई। वरी पंहिंजे हबीब जे शान में आदई लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम।
पंहिंजी लाद रऊफ़ रहीम त महबूब लाद जवाब वॾे आवाज़ सां ॾियो महबूब जी लाद रऊफ़ पंहिंजे लाइ फरमाए अल्लाह नूर समावाति वल अर्द मसल नूरी कमिश्कात फीहा मिस्बाह अल मिस्बाह फी ज़ुजाजा अज़्ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्रियुन यूक़द मिन शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्क़ियतिन वला गरबियतिन यकादु ज़ैतुहा युदीअ वलौ लम तमससहु नार नूरुन अला नूर अल्लाह नूर समावात वल अर्द पर वरी महबूब जी लाबांदई कद जाअकुम मिनल्लाह नूरुम व किताबुम मुबीन यहदी बिहिल्लाह मन इत्तबा रिज़वानहु सुबुल सलाम ويخرجهم من الظلمات إلى النور بإذنه ويهديهم إلى صراط مستقيم فلا محبت सां ذکر कयो त अखियूं खुलनि था अल्लाह 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 वॾे आवाज़ सां कयो थो कुरान करीम में जो अल्लाह ताला पंहिंजी लाल फरमायो त मुंहिंजी हीअ सिफ़त आहे वरी पंहिंजे प्यारनि लाइ असांजी सिफ़त बयान फरमाए पोइ जो हाणे ख़ुदा भला शिरक सेखारींदो आहे जवाब ॾियो त न सेखारींदो न ॻाल्हाए ॻाल्हाए हींअर जिती पती तोखे उर्दूअ में मां चवां थो त कुझु उर्दू कुझु सिंधी मिड़ई ॿ टे भाॼियूं हुजनि त का चाहे फारसी अरबी जेका पर सम्झो न मसइलो ईअं आहे जो उबती वरी न सम्झी वेही रहो हिकिड़ी मौली साहब जोश में होश विञाए तकरीर पई कई तकरीर कंदे लोगों सुनो प्याज खाना हराम है माण्हू वीचारा सम्झा कोन मौली साहब चयो त प्याज खाना हराम है प्याज खाइण सामीन किराम समझो तो मौलाना फरमा रहे कि प्याज खाना हराम है बसर खाना हराम सुबह जो मौली साहब जे लाइ ट्रम थी वियो धरती ट्रम किसी ने नहीं कहा प्याज खाना हराम है आज तक बड़े बड़े मुफ्ती हमारी मस्जिद में आए किसी ने नहीं कहा और आप कहे प्याज खाना हराम है ये कोई आपका फतवे है गलत है पच्ची बाहर आयो गरीब जेला खुदा जो फैज़ नसीब थे फजल मेहरबानी नसीब थे मैंने कब कहा प्याज खाना हराम है बच्चे पूरा बेचारा मुंह जरा जटा खिड़की ऊंचा हजरत हमने खुद सुना आपने जोश में कहा कि प्याज खाना हराम है जी बाबा मैंने कहा कि प्याज खाना हराम न को ठरन न को जान छुट्टी गरीब जी जागो ॻाल्हाए न मौलवियुनि ते मिड़ई कावड़ घणी हूंदी आहे ईअं न ॾाढा था ॻाल्हायो वॾे आवाज़ सां जंहिं वीचारे खे घर कैंपल ते ड्रगी मिलंदी सो बि मौलवियुनि ते कावड़बो आहे तव्हां अल्लाह जी क़ुरान पाक खे पढ़ंदा आहियो महबूब आका जो हदीस ॿुधंदा आहियो त नबी पाक जे दरबार में इहे तदन ते वेही पढ़ाइण वारा केतिरा प्यारा मुंहिंजा महबूब सुहिणा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था
आलिम आबिद खां ईअं भलो आहे जीअं मां मुहम्मद घटि में घटि उम्मती खां भलो आहियां। मुफ्ती अब्दुर्रहीम साहब जन अमा जो तवजो ते ठिकारो त भई मदरसनि लाइ पंहिंजी तरफ़ां ताउन कयो ऐं मां त पहिरीं इन ॻाल्हि जो क़ाइल होसि अल्हम्दुलिल्लाह आहियां त असां तव्हां रुॻी लूला लंगरा थी वेही था रहूं। असां तव्हां वटि मदरसनि जो इंसाफ़ न आहे, मदरसनि जी मर्कज़ी हिकु ज़हन में न आहे, मदरसनि में तवजो कोन्हे को ऐं ॿियनि दुनिया वारनि जा मदरसा ॾिसो त किथे वञी पहुता आहिनि। छा करे असां तव्हांजे ज़हन में हज़ार वेही मूंखे जो वारो नहनो नारो छा चयो मूंखे जो वारो नहनो नारो छो त वरी थोरो अॻिते हली वरी कुझु ॿी ॿोली बि ॻाल्हाइणी पवंदी। तंहिंजे करे गौर सां ॿुधो रब्बुल आलमीन जी ज़ात बरकात जा प्यारा ॿारड़ो हुज़ूर सोने जा सच्चा उम्मतीओ अल्लाह ताला जे ज़ात ते बि ईमान आहे, उनजे सिफ़तुनि ते बि ईमान आहे। उन जते में मिलण वारनि ॿारनि अल्लाह जन खे मूं चयो अल्लाह जे मान खे मूं चयो त तव्हां हरू भर मशीन खणी ठाही आहे, हीअ बि मुशरक हीअ बि मुशरक हीअ बि मुशरक शिरक चवंदो छाखे आहे उहा तारीफ़ तव्हां अचे कान थी। असीं भला असांखे थोरी घर ॾिजो ॿी दफ़े ईंदो असीं पंहिंजो वॾो मौलवी आणंदासीं। मुंहिंजो तव्हांजा वॾा थोरा थियनि मां अञा ॿधी हाणे हिते न वॾे खे आयो त ॾाढो भलो थी पवंदो पर शिरक तव्हां मुस्लमाननि में साबित करे न सघंदव। न वसीलो वठणु शिरक आहे, न मदीने वारे जो शान ॻाइणु शिरक आहे, न महबूब जो मीलाद करणु शिरक आहे, न होते पाक जे रूह खे दर्जे पढ़णु यारी शिरक आहे। को बि शिरक कोन्हे, ही सभु मोहम्मद करीम जे प्यार जी मामूलात आहे। वरी छा चवंदा ज़बान सां न इशारा कंदा समझियो तव्हां ख़ैर सुन्नत जे दरसे में किथे या रसूल अल्लाह वारो दुरूद ॿुधो आहे? ताज़ा ॻाल्हायो वॾे आवाज़ सां ॻाल्हायो किथे तव्हांखे जलसे में इहा प्रचार नज़र नहीं मगर मुझे कामिलन मुर्शिदनि जी मोहब्बत आहे मदीने वारे सां, इश्क मदीने वारे सां, प्यार मदीने वारे सां। हा एतिरो ज़रूर आहे त साईं फरमाईंदा आहिनि त रुॻी ज़बानी बटाको न हुजनि, न दाढ़ी आहे, न निमाज़ आहे, न रोज़ो आहे, न दंदन आहे, न पतको आहे, न तहज्जुद आहे, न अल्लाह जो ज़िक्र आहे, बसि ॿधी थकारे कंदो आहे त मां आशिक़ न इहो इश्क सवलो कोन्हे को, इश्क में सरनि जो सौदो थींदो आहे, जान जी पापी लॻंदी आहे। आशिक़ अव्वल सिर जो सौदो करे पोइ इश्क जी मोहब्बत जी ॻाल्हि पैदा कंदा। साईं फरमाईंदा आहिनि त अमल बि कयो, इख़लास बि रखो, सुन्नत हबीब ते अमल कयो, इंशाअल्लाह मां तव्हांखे बयान कंदुमि। पोइ तव्हां बेशक नहीं सुन्नी आहियो, बेशक भी आशिक़ आहियो, बाक़ी अमल न हुजे, दीन न हुजे, शरीयत जी पाबंदी न हुजे, रुॻी दावा हुजे त मां अहिड़ो आहियां मां अहिड़ो आहियां, इहा ॻाल्हि मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि न हूंदी आहे। हिते हूंदो आहे त कौल बि हुजे, अमल बि हुजे, इख़लास बि हुजे, जेकी ज़बान मां निकिरे उहो दिलि मां बि निकिरी अचे। मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ो अल्लाह ताला सां तव्हांखे अक़ीदो सुहिणो ॾिनो आहे। अहल सुन्नत और जमात में असांखे अल्हम्दुलिल्लाह रब ॼमंदे रखियो आहे, मरंदे बि रखंदो। असांजे मुर्शिदनि जा उस्तादनि जा सभिनी जा अक़ीदा सुन्नी आहे, पूरी जमात अहले सुन्नत आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे ज़ात ते बि ईमान आहे, अल्लाह जे सिफ़तुनि ते बि। राजा जवाब ॾियो। ऐं हीअ जेका आयत मूं जेका पढ़ी न इन में बि अल्लाह ताला जी सिफ़तुनि जो बयान आहे। कंहिंजो बयान आहे? अल्लाह ताला छा फरमायो? कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा
वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। कुल फरमा मुझा हबीब न केतिरियूं आयतूं आहिनि जिन में अल्लाह ताला जो कुल सां इरशाद आहे। जाते अल्लाह फरमाए कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह की न्याज़ा न कंहिंखे ॼणियो अथई न कंहिं मां ॼायो आहे न उन जो को मिटया माइटा बेमिसल बेमिसाल अल्लाह आहे। शान ख़ुदा जो आहे पर बयान करण वारी ज़ुबान मुस्तफ़ा जी आहे। अल्लाह ताला छा बयान फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। केतिरी आयतूं आके पढ़ी ॿुधाए आगे फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। सुभान अल्लाह। एक जाते फरमाए कुल या अय्युहल काफिरून ला अअबुदु मा तअबुदून। इतू लागी तू सूरत पे जो अचल पर मक़सद की ॻाल्हाइण जे लाइ हलूं मुंहिंजे हबीब जा आशिक इन आयत में अल्लाह पाक की सिफ़तूं बयान फरमायूं मदीने वारे आका जे ज़ुबान पाक सां बयान थियूं। छा चयो मुंहिंजा हबीब ऐं मुंहिंजा अल्लाह जंहिंखे वणई तंहिंखे बादशाही ॾी। तवज्जो ॾिजो तव्हां चवंदो मौज़ू आहे औलिया किराम जो ऐं मौलवी साहब ई अला कॾे थो वञे छो त असांजी सम्झ थोरी महदूद हूंदी आहे जल्दबाज़ यार अला छा थो सोचे कि देख पर तकरीर लगी न लगी अरे लगी छा ईदा वीचारा सादा मुसलमान खुदा जे वलीयन कामिलन जे मौज़ूअ ते इंशाअल्लाह मां अचां थो। मुंहिंजो मक़सद ई हो आहे पर बुनियाद जा जो ज़हन में विहारियो अल्लाह जी ज़ात सां मुंहिंजा हबीब अवां चओ त मालिक मिठा तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे वणई तंहिंखे बादशाही ॾी जंहिंखां वणई तंहिंखां खसी। अहिड़ा कई मिसाल दुनिया ते थिया। बुजुर्ग लिखियो आहे हिकिड़े शख़्स जे घर में हिकु अल्लाह जी सालह बांधी रहंदी हुई दीनदार घर वारी फरमान बरदार ही अल्लाह जी मोहब्बत वारी ही मुस जो हथ कजूस हूंदो हो पक्को हूंदो हो रुपयो बि न ॾींदो हो पर जेकी माइटन खां मिलंदो हो उनखे रब करीम जे नाले ते ख़ैरात में इस्तेमाल कंदी। अब केरु राजा ॻाल्हायो असां वटि ख़ुदा रहम करे फिल्मूं नाजायज़ ख़र्च ग़लत कम घणा आहिनि हक़ीक़त ॾे तवज्जो न रहियो आहे। अल्लाह ताला करे त असांखे ॻाल्हि ज़हन में अचे औरत ऐं मर्द ते न आहे ख़ुदा जी मर्ज़ी आहे जंहिंखे नवाज़े जंहिंखे घुरे जंहिंखे पंहिंजी राह ते आणे उहा अल्लाह जी ज़ात जी मर्ज़ी आहे। माण्हू केरु आहे जो हुन में दख़ल अंदाज़ी करे सघे। औरत ख़ैरात पई हले मुर्स दरवाज़े खां आयो हिक ॿार खे रब जे नाले ख़ैरात ॾेई रही हुई। मुर्स खे कावड़ आई गुस्सो आयो तलवार खणी हुन अल्लाह जे बानीअ जो हथ वठी छॾियईं जंहिंसां ख़ैरात पई ॾिनई तीअं न तुंहिंजो हथ हूंदो न तूं ख़ैरात ॾींदी। औरत छा करे मजबूर सब्र करे वेही रही अल्लाह जी ज़ात जो फैसलो अजीब गरीब सां दर थियो
उन मर्द जी मिल्कियत में खोट पई। हलंदे हलंदे सफ़ा सुञूं बणजी वियो, एतिरो सुञूं बणियो जो पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनई, बचड़नि खे छॾे खणी छॾे हलियो वियो। अकेली औरत छा करे, पाड़े में को ॿियो अमीर रहंदो उनजे घर में आई, उनजे माउ सां मिली, अम्मा मुंहिंजे हाल जी तोखे ख़बर आहे, ऐं मुंहिंजा बच्चा मूंखे ख़बर आहे, पर मां दिलि में सोचियो कबूल करी त मां पंहिंजे पुट नौजवान सां तुंहिंजी शादी कराया, तुंहिंजी बाक़ी ज़िंदगी सुहिणी गुज़रंदी, बच्चा बि सुठा रहंदा, मूंखे बि तो जहिड़ी नेकोकार न मिली। औरत वीचारी चुनाने ॿियो रस्तो न आहे, भला निकाह करण गुनाह त न आहे, सुठी शइ आहे, ख़ुदा जो ॿुधाइण रस्तो आहे, अदीब करीम जो तरीक़ो आहे। हुन ॿिए नौजवान अमीर सां वीचारीअ जो निकाह थियो, इन लालच ते त मुंहिंजा बचड़ा सुठा रहंदा, मोहताजी खां बची पवंदासीं। अल्लाह ताला जा मानव जन निकाह थियो आहे, शादी थी आहे, छुट्टी कंदा आहियो, रुख़सती कंदा आहियो थी आहे, कुंवार घोट गॾु वेठा आहिनि, मामी पहिरीं लॻी आहे, राल पंहिंजे मुड़ुस सां गॾु खाइण लाइ विहारे वई आहे। जॾहिं मानी खाइण जी ला शुरूआत थी, हुन औरत वीचारीअ खपो हथ ॿाहिरि सॼो हो ई कोन त मुड़ुस जो सॼी हथ सां खा, वरी बि खपो, ॿियो दफ़ो जी सॼे सां खा, वरी बि खपो त तानो हणंदी थी। अम्मा जी ख़बर न आहे अलाए कीअं ॻाल्हि थी आहे, हिकु पिन दर औरत सां मुंहिंजी शादी कराई अथसि जंहिंखे खाइण जी बि ख़बर कान्हे। मुड़ुस जो ई चवण हुन अल्लाह जे बाग़ी जे अखियुनि मां ॻोढ़ायो, मालिक तोखे ख़बर आहे तुझे नाले जी इज्जत कई, तुझे नाले ख़ैरात ॾींदी हुअसि, तुझे नाले जो कुझु कुर्बान कंदी हुअसि, हथ वठजी वियो आहे या अल्लाह ताला तालकनि मां छा कया, ग़ैबी आवाज़ आयो मुंहिंजी बानी तूं माफ़ कर, मां रब जेको मनीअ जे कतरे मां सॼे इंसान खे ठाहींदो आहियां, वजूद ॾींदो आहियां, मां तुंहिंजे हथ खे हाणे जो हाणे टोटा हथ ठही वियो, फिरिश्ते कन में चयो त हथ ॿाहिरि कढ, निहार त अॻे खां वधीक सुहिणो हथ आहे, हथ सां मरणी खाधई, मुड़ुस जा ताना ॿिए जा माफ़ थी विया। हाणे वरी बि जेको ख़ैर मुड़ुस वीचारो राज़ी थी ख़र्ची ॾींदो हो, हीअ तुंहिंजी शइ, हीअ तुंहिंजी शइ, तुंहिंजी शइ, उहा वरी अल्लाह जे नाले ते पई ॾींदी हुई। हिकु दफ़े दरवाज़े ते ठक थी आहे, हिन दरवाज़े सुवाह करण में आयो खां पोइ ॾिसण सां बेहोशी पोइ देखिरी आहे, ससु भॼी आई, अम्मा छा थियो अथई, कोई जिन या इलामत त न आहे, कंहिं परीअ जो पाछो त न थियो आहे, बेटी नमाज़ जो कोन्हे को, हींअर जो करवायो ख़र्चो, मूं विचीअ खां निहारियो, सोराह खां निहारियो त उहो मुड़ुस जंहिं मुंहिंजो हथु वठियो हो अॼु असांजे दरवाज़े ते पिनण जे लाइ बीठो आहे। जागो पिया रस्मुनि में, रवाजनि में, शादियुनि में, पार्टियुनि में लखी रुपया सफ़ा। मुंहिंजा भाउ जेकॾहिं अहिड़े सुहिणे इदारे खे ख़ुदा मूंखे तोखे नसीब करे अॻिते वधाइण जे लाइ सोचियो त कस लॻंदी। जवाब ॾाढा ॾियो, ॾाढा जवाब ॾियो। अल्लाह छा थो फरमाए, مثل الذين ينفقون أموالهم في سبيل الله كمثل حبة أنبتت سبع سنابل في كل سنبلة مئة حبة والله يضاعف لمن يشاء والله واسع عليم। जेके मुंहिंजी राह में ख़र्च कंदा आहिनि उनजो मिसाल ईअं जताणो ज़मीन में छॾिजे, उन मां सत सला निकिरनि, हिकु तसली में संग हुजे, उन संग में सौदा हुजनि, इहो थोरो न आहे खणणु। अल्लाह सां मां अञा वधाया त मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां ॼाणंदड़ आहियां
पक्का बाजार निकल का नहीं का खुदा सा तवा के तोफी करे ऐसी अल्लाह के राजी करम देला पंहिंजी माली खिदमत कयो माली कुर्बानी कयो खुदा राजी थी पवंदो तो मदीने वारो राजी थी अल्लाह जी मर्ज़ी जंहिंखे सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी प्यारी कुरान असां पाण सभिनी जो अक़ीदो आहे त ख़ातूनी जन्नत जन्नती औरतुनि जी सरदार वॾी आवाज़ सां ॻाल्हाए परदेदार परहिज़गार सैयदतुल अहलिल जन्नत मदीने वारे जो इरशाद लिखो तबीयत ने नाकाब हज़रत अली के घर में आयो पुछा तो करे फातिमा ज़हरा तबीयत कीअं आहे साईं तबीयत सही न आहे पर मैं छा खाईंदे साईं क़िबला छा खावा साईं जो भला मां ॾिसां को मेवात मां काशी आया फ्रूट मां कुझु आया हिकिड़ो ॿाहिरां ॾाढ़ो वठी आयो आहे अञा घर जे दरवाज़े ते न पहुतो आहे त हिकिड़ो फ़क़ीर भॼी आयो अली मुर्तज़ा अल्लाह जे नाले जो ॾाढ़ो मूंखे ॾे जाॻो पिया तव्हांखे शौक़ु हूंदो आहे शेरनि जो पोइ तव्हां में जज़्बो अची वेंदो आहे जोश अची वेंदो आहे पर कुरान करीम त ॿुधो न अल्लाह जो कलाम मदीने वारे जो इरशाद ॿुधो दरवाज़े ते सची वक़्तु बीही रहो अल्लाह जे नाले ॾाढो सारा मौलवी वाइसी माशा अल्लाह कद बुत घणो ज्यादा फ़क़ीर मूंखे बाबा माफ़ कर मुंहिंजे बचनि में घर में तकलीफ़ आहे बाबा बेहद वञी कंहिं ॿिए सचे जो कर ॾिसो को वरी कहिड़ो नंढो मुटो लॻो पियो आहे वरी तूं किनी मेहरा कान आहे नगर शेर ख़ुदा फरमायो मुतो सहरा हिन में राज़ी आहे मां बि हिन में राज़ी आहे त अल्लाह जे नाले ॾाढो या रब पाणी महिरबानी फरमा ॾाढो ॾिनई घर जो दरवाज़ो खड़के अंदर निकिरी आयो सैयदत निसा अहल जन्नत जी तबीयत सही हुई खुश थी वई ऐं थोरी देर थी त दरवाज़े ते ठक थी साईं ॿाहिरि निकिता हज़रत सलमान फारसी आहे पुछनि था कीअं आयो आहे ॾिसी अल्लाह ताला तव्हांजे लाइ जन्नत मां ॾाढो मोकिलिया छा मोकिलिया आहिनि ॾाढा ॻाल्हायो साईं जो वतास नम ॾाढो साईं मुंहिंजा न आहिनि क़िबला न तव्हांजा आहिनि साईं जो अल्लाह जो वाइदो मन जा बिल हसनत फलहू अशर अमसालहा जेको हिकिड़ी नेकी कंदा मां रब हुनखे 10 ॾींदो आहियां मुंहिंजे हिकिड़े ॾाढो जा नव छो आया मालिक जे पार कहानी का खोट थोरी आहे जो हिकिड़ो ख़ुदा ॾिनई सलमान फारसी खिलंदे पीते मां ॿियो ॾाढो कढी फरमायो साईं हीउ तव्हांजो ॾहों ॾाढो आहे मूं तो ॾिसां त अली जे मुर्तज़ा खे क़ुरान करीम ते केतिरो यकीन आहे अल्लाह हुनखे वधाए थो ख़ुसूसन हिन दौर में असांजे मदरसनि में रुकी पुराणी तालीम न जदीद तालीम जी ज़रूरत आहे जदीद शयुनि जी ज़रूरत आहे जदीद महिनत करणी आहे वॾा वॾा क़ाबिल उस्ताद खपंदा आहिनि उन्हनि जे लाइ सुठियूं तनख़्वाहूं खपंदियूं आहिनि तुलबा अॼु वेचारा साल खणी फकर जी मानी खाईंदा हुआ पुठियां थी ईंदा हुआ हाणे सिस्टम ख़तमु थी वियो आहे पर मज़ेदार ॻाल्हि आहे त मदरसनि में दोस्ती वीचार को साईं नंढ जो वॾा मुंहिंजा हाल तो छॾा महिरबानी कयो तव्हांजी मिज़ाज ते अचां थो थोरी ॻाल्हि हज़रत हबीब सलीम अलैहिस्सलाम जा आशिक़ ॿ ॾींहं खां त भॼी वियो वरी टियो आहे महीनो हले वरी भॼी वियो वरी टियो आयो किसी ॻाल्हि ॿुधो न तव्हां वटि घोड़जी न पी सघंदो पघार कोन था ॾियूं ऐं ज़रूरत आहे बाक़ी छा ॾिसी असां वटि होटलनि ते हूंदा आहिनि रिकार्ड सॼो ॾींहुं
हिकिड़ो सिगरेट, ॿियो रिकॉर्ड, धम धमा वठ वठा हण हणा। तव्हां चओ त नमाज़ पढ़ो, अञा हिकिड़ी बड़ी बस कयो त ॿी जाग था ॾियो, ॿी बस कयो त 30,000 शुरू आहे। असां खां मोलाई को न पुॼंदी, पंहिंजी ॿार वाट कढी त वार त मुंहिंजी जान आहे। मुंहिंजा महबूब जा आशिक़ो, असांजा ज़हन ख़राब थी विया, सोचूं ग़लत थी वियूं, ज़हन अंधार थी विया। दुनिया जी हालत खे ॾिसी करे अल्लाह ताला असांखे सम्झ था फरमाए। असीं छा थियो? कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाअ वतंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ वतुइज़्ज़ु मन तशाअ। सुभान अल्लाह। मुझा अल्लाह तुझी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणी तंहिंखे बादशाही दी, जंहिंखां वणी तंहिंखां बादशाही खसी, जंहिंखे वणी तंहिंखे इज़त वारो बणाई, जंहिंखे वणी तंहिंखे ज़लील करे। मर्ज़ी ख़ुदा जी आहे। ॻाल्हायो या न? हिकु अल्लाह जे बारे जो उर्दू में शेर आहे, जैसो किसी को ताज सुल्तानी, इससे केॾी मिठी सुभान अल्लाह ने किया। किसी को ताज सुल्तानी, किसी को भीख दर दर की, मेरे मौला तेरी मर्जी, जिधर चाहे उधर कर दे, मेरे मौला तेरी मर्जी। बेटा एक होटल सागी जान बयान हमें तो हाथी को हकीम तोखे चारो ना है चमन वसंदड़ शहर वीरान करी वसाई वाहन कन पेकन बखी बकरी कन माया दी तुमन कन पाली पाल किन में कन खाती आई पाहन तेला हूँ काद कन निंगलती बजा। अल्लाह असांजी सिफ़त आहे इज़त ॾियण वारो, जंहिंखे वणी इज़त ॾे, जेतिरी इज़त ॾे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात का पाबंदी जल न आहे। बालक मिठा भला ॿुधा त तूं इज़त ॾिनी त आहे, ॾियण वारो त आहे, पर कंहिंजी इज़त क़ुरान में बयान कई थी तवजो फरमाए। अल्लाह फरमाए इज़त मूं अल्लाह ताला कहजी ताजा जवाब दे वलिल्लाहि इज़्ज़त वल रसूलिही वलिल मोमिनीन। अल्लाह जी इज़्ज़त उनजे रसूल जी इज़्ज़त ऐं इंसान वारनि जी इज़्ज़त। मां अर्ज़ कंदो सारी काइनात इज़्ज़त वारी कटे कर औलिया उलमा गौस कुतुब अब्दाल औताब दुनिया जा नबी गॾु कर मुकर्रम ला गॾु कर काइनात गॾु करे हिक पासे बीहार उन सभिनी तो इज़्ज़त बुलंद ऐं बाला आहे त मदीने वारे मुझे महबूब नबी करीम सोहने हबीब करीम अल्लाह फरमातो कर रसूल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफअ बअदहुम दरजात व आतैना ईसा इब्न मरियम अल बय्यिनात व अय्यदनाहु बिरूहिल कुदस। ये जेके मुंहिंजा पैगंबर दुनिया ते आया इन्हनि मां हिकड़ खे असां ते फज़ीलत ॾिनी आहे, इन्हनि मां के उहे जंहिंसां अल्लाह ॻाल्हायो ऐं के उहे जंहिंजे सचण खे बुलंद फरमाए। असां ईसा बिन मरियम खे मोकिलिया ॾिना, हुनजी सिफ़त सां तारीफ़ फरमाई। ॿीजा ते छा फरमाई अलम नशरह लक सदरक। वॾी आवाज़ सां ओ पछाड़ीअ वारा सभई हथ मथे खणी सुभान अल्लाह। अजीब छा हथ हवा जे सीने खे न खोलियो, यकीन न खोलियो आहे। असां वॾो बहार कंहिं तव्हांजी खे तकलीफ़ खे ॾिनी
जिक्र के नाम बुलंद फरमाओ। सुभान अल्लाह, मुझे महबूब शान अजीबा, शान अजीबा। अब अच्छा है थोड़ा आरती मुझा बच्चा पता लगा नहीं लोहा ये फकीर ने लोहा बजी खजा मथे कहीं लगी का सिर घन लगे बुधो मुझा भार सभी शान बाल शान बुलंदात मदीने वाले को जब सुभान अल्लाह आला हजरत आली सुन्नत व बरकत आलम मदीने के मीर जो आशिक क्या तो बयान फरमाए तो खल्क से औलिया औलिया से रसूल खल्क का वली मतलब खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूल से आला सबसे औला ओ आला हमारा नबी सबसे बाला ओ बाला हमारा